हिंगोर जा भरसां ॻोठ रुकराणी सहता जो नौजवान नवीदुर रहमान सहतो सिटी प्रेस क्लब हिंगोर जा पहुची साफ़िन अॻियां दाहींदे चयो त ॻोठ दीपार जो जाली भोपू ठग आमिल पुराणे दौर जो मशहूर चोर हिन दौर जो कब्ज़ागीर सामल बुर्दी ऐं संदसि भाइरनि पीर हिंगोरो कब्रिस्तान ते नाजाइज़ कब्ज़ो करे असांजे बुज़ुर्गनि ऐं ॿियनि कबीले जे माण्हुनि जी क़बरुनि खे मिसमार करे ग़ैर इंसानी ऐं ग़ैर इख़लाक़ी नाजाइज़ कब्ज़ो करे ज़रई ज़मीन आबाद कई अथसि। हुन वधीक चयो त सामल बुर्दी बदनाम ज़माना पुराणे दौर में धाड़ियल हुयो जेको तालके किंगरी जो रहवासी हुयो। हाणे हिते लॾे अचण बैदि ठगीअ जा ठाहे हितां जे अॿोझ माण्हुनि खे कूड़ा तावीज़ लिखी ॾियण बहाने फ़ी तावीज़ जा 500 रुपया खां 1000 रुपया वठी लखे माण्हुनि खे पाण में विढ़ाए शैतानगिरी करे घरनि जा घर तबाह कया अथसि। हिन जे मथां बाअसर माण्हुनि जो आशीर्वाद हुजण करे हिन ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी कई वञे। हुननि चयो त आख़िरकार असां हाई कोर्ट सखर बेंच में हिन जी नाजाइज़ कब्रिस्तान ते कयल कब्ज़े ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई जंहिं ते अदालत हुकुम कयो आहे त पीर हिंगोरो कब्रिस्तान तां नाजाइज़ कब्ज़ो ख़तमु करे कब्रिस्तान जी एराज़ी पूरी कई वञे। हुन वधीक चयो त अगरि असांजे ख़ानदान खे को बि जानी माली नुक़सानु पहुतो त असांजा इन जा ज़िम्मेवार ठग आमिल जाली भोपू सामल बुर्दी ऐं संदसि भाइर हूंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।